हिंदुस्तान खां ही शरई मसइलो आहे। रमज़ान जे महीने में कंहिं पुछियो आहे त जेको शख़्स रोज़ो नथो रखे ऐं उहो सीर ॾिए थो कंहिं जानवर खे, छा उन जी कुठी खाई सघिजे थी या न? बेरोज़ाइत जी जेका सीर आहे उन जो छा हुकुम आहे? पहिरें इजमालन हुकुम बयानु कयां, उन खां पोइ तफ़सील थोरो इन में अर्ज़ु करे वञा त जेको मुसलमान आहे, बेरोज़ाइत आहे, उहो वीचारो बेअमल ऐं गुनहगार त चइबो पर काफ़र नाहे, लिहाज़ा उन जी कुठी खाई सघिजे थी। इहो इजमाली जवाबु आहे, पर इन जो तफ़सील सम्झो त हालतूं आहिनि टे। पहिरीं हालत हीअ आहे त जेकॾहिं सीर ॾींदड़ उहो शख़्स रोज़े जो इनकारी आहे त उन जो हुकुम अलॻि आहे। यानी चवे थो त रोज़ा ॿोज़ा का शइ आहे ई कान, या मौलविन पाण हथ जी ठाही आहे, छो त रोज़ो फ़र्ज़ु आहे ऐं फ़र्ज़ जो जेको मुनकिर आहे उहो काफ़र थो थी वञे। लिहाज़ा जॾहिं उहो काफ़र ऐं मुर्तद थी वियो, अहिड़ो शख़्स जेको रोज़े जो इनकार करे, उहो जेकॾहिं सीर ॾिए थो कंहिं शइ खे, कंहिं हलाल जानवर खे, त उन शख़्स जी कुठी न खाइबी। इहा पहिरीं सूरत आहे। ॿी सूरत आहे त उहो शख़्स आहे जेको सदाए त मुस्लमान थो, पर रोज़े ते ठठोल करे थो, भोग करे थो ऐं रोज़े जो इस्तेहज़ाउ करे थो, यानी रोज़े ते मश्करी करे थो। छो त दीन इस्लाम जो क़ानून आहे, शरीयत जो क़ानून मुक़ररु कयल आहे त जेके शरीयत पाक जा शाइर आहिनि, यानी निशानियूं आहिनि, उन्हनि ते ठठोल कंदड़ माण्हू मुस्लमान नथो रहे, उहो काफ़र थो थी वञे। लिहाज़ा अहिड़ो माण्हू जेको दीनी मामलात ते बिलख़ुसूस रोज़े ते ठठोल करे थो, उहो बि शख़्स ठठोल करण जे करे, इस्तेहज़ाउ करण जे करे उहो बि काफ़र थो थी वञे। अहिड़े शख़्स जी कुठी न खाइबी। नंबर टे, अहिड़ो शख़्स जेको रोज़े जो इनकारी बि नाहे ऐं रोज़े ते ठठोल बि नथो करे, पर बेअमलीअ जे करे, सुस्तीअ जे करे, जहालत जे करे उहो रोज़ो नथो रखे। ग़ालिबन सुवाल जो ताल्लुक़ बि इन सां ई आहे। अहिड़ो शख़्स गुनहगार रोज़े छॾण जे करे आहे त सही, पर इहो शख़्स काफ़र नाहे। लिहाज़ा इन शख़्स जी जेका सीर ॾिनल आहे उहा शइ खाई सघिजे थी। पर इहो अलॻि मसइलो आहे त असां वटि माण्हू, असांजा भाइर मुस्लमान जेके मुतक़ी परहेज़गार आहिनि, उहे इन शइ में एहतियात कंदा आहिनि त यार बेरोज़ाइत खां असां सीर ई न ॾियारियूं। हराम न सम्झंदा आहिनि, पर उहो तक़वा जे इन खे ख़िलाफ़ु सम्झंदा आहिनि। इहो हिकिड़ो अलॻि मसइलो आहे। पर इहो टियों नंबर जेका सूरत आहे त जेको शख़्स पंहिंजी बेअमलीअ जे करे ऐं पंहिंजी सुस्तीअ जे करे या जहालत जे करे रोज़ो नथो रखे, अहिड़े शख़्स जी कुठी खाइणु सीर ॾिनल जानवर जाइज़ आहे, खाइणु दुरुस्त आहे। पर जेकॾहिं कंहिंजी दिलि नथी मञे, उहो नथो खाइणु चाहे, त इहा अलॻि ॻाल्हि आहे। लिहाज़ा टे सूरतूं थी वियूं। पहिरीं सूरत आहे त रोज़े जो इनकारी हुजे, अहिड़े जी कुठी न खाइबी। ॿी सूरत आहे त जेको शख़्स रोज़े ते इस्तेहज़ाउ करे थो, दीन ते ठठोल करे थो, अहिड़े जी कुठी न खाइबी। टियों शख़्स बेअमल आहे, उहो वीचारो गुनहगार त आहे, रोज़ो छॾे त थो पर इनकारी न आहे, लिहाज़ा अहिड़े जी कुठी खाइबी। हीउ हिंदुस्तान खां असांजनि महिरबाननि सुवालु पुछियो, उनजो इहो ई जवाबु आहे। अल्लाह ताला रोज़नि रखण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए।